अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हॉट इशू में मां तवांजी मेज़बान सबीन मेमन। हॉट इशू प्रोग्राम की शुरुआत कंदासीं। अज हॉट इशू प्रोग्राम में असां इन मौज़ू के पंहिंजे प्रोग्राम जो हिस्सो बनायो आहे, जंहिंमें अफ़सोसनाक ख़बर तव्हां के शेयर कंदा हलूं त पीपल्स पार्टी जो सीनियर तरीन वज़ीर अहम अॻवान मीर हज़ार ख़ान बिजाराणी ऐं उन जी ज़ाल डिफेंस वारे पंहिंजे घर में मुअल हालत में हथ आया आहिनि। इहो पिणु ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त या त उन्हनि खे कंहिं पारां क़तल कयो आहे या उन्हनि पारां ख़ुदकुशी कई वई आहे। जेतोणीकि इहे ॻाल्हियूं अञा ताईं क्लियर न थी सघियूं आहिनि, पर अफ़सोसनाक ख़बर आहे त पीपल्स पार्टी जो सीनियर तरीन अॻवान ऐं अहम सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी पंहिंजी ज़ाल फरीहा रज़ाक़ सां गॾु पंहिंजे घर में मुअल हालत मां हथ आयो आहे। जॾहिं त हिन वक़्त ताईं पुलिस पारां जेका जांच कई वई आहे उन में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं साम्हूं अची रहियूं आहिनि। ऐं इहो पिणु चयो थो वञे त इहे क़तल जेके आहिनि से सुबुह जो 6:30 बजे थिया आहिनि ऐं जेके घर जा नौकर आहिनि उहे उन वक़्तु घर में मौजूदु न हूंदा आहिनि। इन करे जॾहिं देरि ताईं कमरे मां कोई ॿाहिरि न निकितो त पोइ उन्हनि दरवाज़ो टोड़ियो। अञा ताईं जांच हले पई। वाज़े कंदा हलूं त मीर हज़ार ख़ान बिजाराणी 4 भेरा क़ौमी असेंबली ऐं 3 भेरा सिंध असेंबली जो मेंबर पिणु रहियो, तालीम जो सूबाई वज़ीर पिणु रहियो। 1974 ऐं 1977 में सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो वियो ऐं 1988 में सेनेटर पिणु चूंडियो वियो। 1990 जी चूंडुनि में पहिरियों भेरो जकोबाद जे तक NA 157 तां क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो वियो। 1997 जी आम चूंडुनि में PP जी टिकट ते क़ौमी असेंबली जो मेंबर थियो। 2002, 2008 ऐं 2013 जी आम चूंडुनि में बि क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो वियो ऐं गुज़िरियल 4 चूंडुनि में लाॻीतो क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो वियो। मीर हज़ार ख़ान बिजाराणी जेको प्लानिंग ऐं डेवलपमेंट जो सूबाई वज़ीर हो, उहो पंहिंजी ज़ाल समेत पंहिंजे घर मां मुअल हालत में मिलियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील असां मालूम कंदासीं। ऑन द स्पॉट असांजो नुमाइंदो मौजूदु आहे, फयाज़ कुरैशी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। फयाज़, इहो ॿुधायो त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मीडिया ज़रिए रिपोर्ट थी रहियूं आहिनि, असल हक़ीक़त आहे छा? तव्हां हिन वक़्त ताईं कहिड़ी ॼाण हासिल करे सघिया आहियो? सबीन हिन वक़्त बि अॻूणे क़ौमी असेंबली जे मेंबर ऐं मौजूदा जेको सूबाई वज़ीर जेको प्लानिंग ऐं डेवलपमेंट खाते जो यानी सिंध जो तमामु अहम खातो हुनजो सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी जे घर जे ॿाहिरां डिफेंस में मौजूदु आहियां। उते संदसि हिन वक़्तु जेको घर तां संदसि ऐं संदसि घरवारी जी डेड बॉडी जेतोणीकि जिना अस्पताल मुस्तक़िल कई वई आहे, जिते पोस्टमार्टम जे हवाले सां जेका पेशरफ़ थी रही आहे, जंहिं बैदि इहो संदसि डेड बॉडी बोर्ड खणाए वञी उन खां पोइ इहो मदफून करण वारो जेको अमल आहे उनजी शुरूआत थींदी। त हिन वक़्तु इहा जेका सूरत हाल आहे, हिन खां घर जे ॿाहिरां मौजूदु आहियां। हिते मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतूं मीर हज़ार ख़ान बिजाराणी जे घर ते पहुतियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली साहब जिते मीर हज़ार ख़ान बिजाराणी जे घर ते पहुतो, उते स्पीकर सिंध असेंबली आवाज़ सिराज दुरानी संदसि घर ते पहुतो ऐं समूरी सिंध काबीना जा मुख़्तलिफ़ वज़ीर जेके उहे पिणु मेंबर उते पुलिस पारां इहो ॿुधायो वियो त खेनि 1-5 ते इतलाह ॾिनी वई त डिफेंस जे घर में जेको खयाबानी गुजाइश में बंगलो आहे, उते ज़ाल ऐं मुड़ुस जा जेके लाश मिलिया आहिनि हवाले सां पुलिस खे जेका इब्तिदाई तौर ते जेका इतलाह मौजूदु थी, जंहिं वक़्तु पुलिस हुन जॻह ते पहुती त खेनि ख़बर पई त हीउ सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी जी डेड बॉडी हुई ऐं संदसि घरवारी फरीहा रज़ाक़ हारून जेका संदसि घरवारी बि आहे ऐं अॻूणी MPF ॿुधाई वञे थी, उहा बि उन जॻह ते उन घर जे जेको बेडरूम आहे मथे घर जे बंगले में मथे कमरे में उते संदसि लाश मौजूदु हुया। त इब्तिदाई तौर ते पुलिस जेका मुख़्तलिफ़ रुखनि सां जांच शुरू करंदी आहे। फॉरेंसिक व्यू जेका मोबाइल लैब आहे उहा फौरी तौर ते तलब कई वई। लाश जो जाइज़ो वरितो वियो। लाश जो जाइज़ो वठण सां गॾोगॾु कमरे जो जेको माहौल हुयो उनजो बि जाइज़ो वरितो वियो। जेके ऑन द स्पॉट जेके काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट सां लाॻापियल अमलदार हुया, CPT जो SSP ऐं DIG जेके उहे पिणु मौजूदु हुया। DIG मुनीर शेख, जॾहिं ठाकुर इस्माइल जेका DIG जी चार्ज आहे, इन खां अलावा ॿिया जेके अमलदार राजा उमर ख़ताब पिणु उते मौक़े ते पहुतो हुयो। उन्हनि समूरनि जेका सूरत हाल जो जाइज़ो वरितो। उतां खेनि हिकु पिस्टल जेको हथ आयो आहे, जॾहिं त उते 4 गोली जा खोल पिणु मिलिया आहिनि। बुनियादी जेका इब्तिदाई जेका रिपोर्ट आहे उनमें जेको पुलिस अमलदारनि जेका सूरत हाल जो जाइज़ो वठण खां पोइ ॿुधायो आहे, उनमें इहो ॿुधायो वियो आहे त जेका फरीहा रज़ाक़ आहे उनखे बि सीने में ऐं मथे में गोली लॻल हुजण जे हवाले सां ॿुधायो वियो आहे। जॾहिं त मीर हज़ार ख़ान बिजाराणी उनखे पिणु दुमड़ी में जेका गोली लॻण जे हवाले सां जेको निशानदेही कई वई आहे। त इहा मजमूई सूरत हाल आहे जेका अंदरूनी जेको सिनेरियो हुयो, क्राइम सीन हुयो, जिते 2 डेड बॉडीज़ मौजूदु हुयूं।
फरीहा जो लाश जेको पेट ते पियल हुयो जिते संदसि घर वारो यानी मीर हज़ार ख़ान बिजारानी उनजी डेड बॉडी कमरे में फर्श ते पियल हुई मजमूई तरह सां इहा सूरत हाल हुई इब्तिदाई तौर ते जॾहिं पुलिस खे इहा इत्तला मिली त मुलाज़िम जेके घर जी हेठिएं पोर्शन में हूंदा हुया 4 मुलाज़िम हुया जिनखे पहिरीं इब्तिदाई तौर ते हिरासत में वरितो पियो उनखां पुछाॻाछ कई वई ऐं जेका सूरत हाल हुई उन मुताबिक़ उन्हनि ॿुधायो त संदनि कमरे में हमेशह मुलाज़िम मोकिलंदासीं न आहिनि कंदा जेसीं ताईं कंहिं तलब नाहे कयो वेंदो जॾहिं ॾींहं जा 11 वॻा 11:30 वॻा बजी विया त कमरे मां जेकॾहिं जवाबु न आयो त हुननि इहो मुनासिब सम्झो कि उथारियो वञे इब्तिदाई जेके इत्तलाउनि मुताबिक़ दरवाज़ो न खुलियो हुननि दरवाज़ो तोड़ण जी कोशिशि कई या पुलिस खे इत्तला ॾिनी इहो थोरो जेका विचतरी ॻाल्हि आहे त पुलिस पहुची या दरवाज़ो तोड़ियो आहे या मुलाज़िम तोड़ियो आहे हिन ॻाल्हि में थोरो उनजी वज़ाहत पुलिस हलकार कंदा त उहो कहिड़ी रीति हुयो अलबत्ता इहो ॿुधाए थो त दरवाज़ो बंदि हुयो ऐं ॿई जेके ज़ालिम मुस्तक़बिल हालत में हुया उन्हनि खे गोलियूं लॻल हुयूं त इब्तिदाई पुछाॻाछ खां पोइ 4 माण्हुनि जे छॾण जा इतला आहिनि ऐं गिरफ़्तारी जा इतला आहिनि इन में या तफ़सील नथी करे सघिजे त अलबत्ता पुलिस तहवील करंदो आहे या छॾे ॾिनो आहे अलबत्ता इहा ॻाल्हि ॿुधण में आई त उन्हनि खे आज़ादु कयो वियो आहे त बुनियादी तरह सां जेको मामिलो जेको नज़र आयो आहे उन में सूरत हाल नज़र अचे थी जेका क्राइम सिनेरियो आहे उन मुताबिक़ जेका फरीहा रज़ाक हारून आहे उनजे सीने में गोली लॻण जे हवाले सां ॿुधायो वञे थो त या ॿिनि ॻाल्हियुनि में विच में जहिड़ो थियो आहे मीर हज़ार ख़ान बिजारानी पहिरीं या त क़तल कयो आहे उनखां पोइ ख़ुदकुशी कई आहे या ॿाहिरां को माण्हू आयो आहे जंहिं ॿिन्ही ज़ालिमुनि खे क़तल कयो आहे मज़ामत करण जो मौक़ो ठाहे मिलियो इब्तिदाई तौर ते इहो नथो थी सघे त छा सूरत हाल हुई अलबत्ता फ्रांसिक जेका रिपोर्ट ईंदी उन मां इहा ख़बर पवंदी त क्राइम सिनेरियो ते जेको मिलियल पिस्टल आहे उहो पिस्टल कंहिंजे हथ में हुयो उनते निशान कंहिंजा हुया ऐं वाक़ई इन पिस्टल सां मारियो वियो आहे या उन ख़ुदकुशी कई आहे या क़तल आहे त इहा जांच फयाज़ इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेके आहिनि से मीर हज़ार ख़ान बिजारानी जे घर में कहिड़ा कहिड़ा पीपल्स पार्टी जा अॻवान मौजूदु आहिनि या उन्हनि जी फैमिली मां उन्हनि जे ॿारनि मां को ज़ाहिर थियो आहे कंहिं ॻाल्हि ॿोल कई आहे या वाक़िए जे हवाले सां कुझु का गुफ़्तगू थी आहे सभिनि जिते हमेशह अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थींदो आहे मर्डर या अहिड़े क़िस्म जा वाक़िया हूंदा आहिनि त यकदमि दुख वारी सूरत हाल हूंदी आहे जॾहिं मीर हज़ार ख़ान बिजारानी जे क़त्ल जे वाक़िए जी इतला मीडिया जे ज़रिए सॼे कराची ऐं सॼे सिंध ताईं पहुती त उन वक़्तु समूरी जेका मीडिया थोरे जेके सियासी जो रुख यकीनन मीर हज़ार ख़ान बिजारानी जे बंगले ते थियो ऐं उते मीर हज़ार ख़ान बिजारानी जे बंगले ते जिते सिंध जो वॾो वज़ीर पहुतो उते स्पीकर सिंध असेंबली आवाज़ सिराज दुरानी पहुतो नज़ीर कमर पहुतो नफ़ीसा पहुती डिप्टी स्पीकर शैला रज़ा पहुती ऐं हिन सां गॾोगॾु आला अमलदार उहे पिणु पहुता ऐं उन्हनि जेको आहे जेके बात मुलाक़ात कई जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो त उन वक़्तु इहा जेका मौक़े बाज़ार ते जेके मौजूदु जेके अज़ीज़ क़रीब ऐं मीर हज़ार ख़ान बिजारानी जा माण्हू मौजूदु हुया उन्हनि पाण ॿुधायो त नवाब शबीर बिजारानी जो एम एन ए आहे मीर हज़ार ख़ान बिजारानी पुटु ॿुधायो त उहो सेनेट टिकट जे हवाले सां बिलावल हाउस ते मिलियो हुयो उते ई अहिड़े क़िस्म जी इतला मिली जंहिं बदि हू घर ते पहुतो अलबत्ता कंहिं बातनि पारां मीडिया सां ॻाल्हि ॿोल नाहे कई हुई जॾहिं जेके सियासी शख़्सियतूं हुयूं जिन में नफ़ीसा शाह नवीद कमर शैला रज़ा उन्हनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई इन्हनि अहिड़नि क़िस्म जे सचिन जे हवाले सां इन ॻाल्हि खे रद्द कंदे चयो त मीर हज़ार ख़ान बिजारानी इंतहाई बहादुर ऐं सुलझन ऐं संजीदा क़िस्म जे मिज़ाज जी शख़्सियत हुयो ताज़ो लाॻीता सिंध काबीना जो इजलास हुजे या तसदुद सां जेके थींदड़ जेके सिंध में एक्टिविटी ख़ासि तौर ते कराची में जेके एक्टिविटीज़ आहिनि उन में मीर हज़ार ख़ान बिजारानी शामिल हुयो ऐं हशाश वशाश ऐं ख़ुशि नज़र अची रहियो हुयो ऐं अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल नज़र न आई त कोई अहिड़े क़िस्म जो मामिलो अंदरून घर को सूरत हाल पैदा हुई जंहिंमें इहो चई सघिजे थो त ख़ुदकुशी करे सघनि था अलबत्ता उहो संजीदा मिज़ाज माण्हू हुयो अलबत्ता जेसि ताईं जांच नथी थिए तेसि ताईं इहो नथो थी सघिजे त को अहिड़ो वाक़ियो ख़ुदकुशी थियो आहे महिरबानी फयाज़ कुरैशी जेसि ताईं जांच नथी थी मुकमल थिए तेसि ताईं नथो चई सघिजे त इहो वाक़ियो क़तल हो ख़ुदकुशी हो या अञा ई को बि टियों मामिलो थी सघे थो इंतहाई संजीदा बुर्दबार ऐं आहिस्ते लहजे में ॻाल्हि ॿोल करण वारो सूबाई वज़ीर अॻूणो सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजारानी पंहिंजी ज़ाल फरिया रज़ाक सां गॾु पंहिंजे घर में क़तल कयो वियो आहे या उन्हनि पारां ख़ुदकुशी कई वई आहे जीअं जीअं जांच अॻिते वधंदी इहे ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं रहंदियूं वाज़े कंदा हलूं त हिकु ॾींहुं अॻु में काबीना जे इजलास में मेंबरनि पारां इहो चयो थो वञे पीपल्स पार्टी जे त मीर हज़ार ख़ान बिजारानी पारां भरपूर नमूने न रुॻो शिरकत कई वई बल्कि हुनजे ॻाल्हि ॿोल मां हुनजे लहजे मां हुनजे अंदाज़ मां किथे बि ईअं न पिए लॻो त को अहिड़ो मामिलो आहे या कंहिं ॻाल्हि जी परेशानी या को टेंस वारी सूरत हाल आहे मीर हज़ार ख़ान बिजारानी हमेशह जीअं हशाश बशाश इन काबीना जे इन इजलास में शिरकत कई ॻाल्हि ॿोल कई ऐं उन्हनि जो स्टाइल हमेशह जीअं उअं ई हो जीअं नॉर्मल हूंदो आहे जीअं नॉर्मल बिहेव कंदा आहिनि इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन वाक़िए जी इतला मिलण खां फौरी पोइ
सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, पीपल्स पार्टी जा कुझु अहम ॿिया अॻवान, सूबाई घरू वज़ीर सुहेल अनवर सियाल पिणु फौरी तौर ते मीर हज़ार ख़ान बिजाराणी जे घर पहुता। पीपल्स पार्टी पारां पंहिंजूं समूरियूं सरगर्मियूं 3 ॾींहंनि ताईं मुअतल करण जो ऐलान कयो वियो आहे ऐं 3 ॾींहं जो सोग जो ऐलान पिणु पीपल्स पार्टी पारां कयो वियो आहे। नाज़रीन, वधीक तफ़सील मालूम कंदासीं इस्पताल में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, पोस्टमार्टम मुकमल थी चुको आहे या इब्तिदाई शुरूआती जेका जांच रिपोर्ट आहे उन में छा चयो थो वञे, हिन हवाले सां असां तफ़सील मालूम करण जे लाइ राब्तो कयो आहे कराची मां सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर शबीर लाशारी खां। शबीर, इहो ॿुधायो त अॻूणो सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी ऐं उन जी ज़ाल फरिया रज़ाक पंहिंजे घर में मुअल हालत में हथ आया आहिनि, क़तल थिया आहिनि या ख़ुदकुशी, मुख़्तलिफ़ हिन ते राया मुख़्तलिफ़ जेके आहिनि ज़रियनि खां अची रहिया आहिनि। तव्हां वटि हिन वक़्त ताईं जेका ॼाण आहे उहा छा आहे? ॾिसो सभीन, ही जेको ॿिजो क़त्ल आहे या ॿिजी ख़ुदकुशी आहे, छा उहो अञा ताईं मामिलो मुंझल आहे, छाकाणि त क्राइम सीन मूजिब जेको आहे ॿुधायो पियो वञे त सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी जेका घरवारी आहे फरिया, उहा जेको आहे बेडरूम में बेड ते जेको आहे मुअल हालत में मिली आहे ऐं जेको आहे मीर हज़ार ख़ान बिजाराणी जेको आहे हेठि फर्श ते उनखे गोलियूं लॻियल आहिनि। ॿुधायो पियो वञे त उनजी घरवारी खे जेको आहे उहे गोलियूं जेके आहिनि सीने में आहिनि या मथे में साम्हूं आहिनि ऐं मीर हज़ार ख़ान बिजाराणी खे लौंदड़ी में जेको सो गोली लॻियल जेका आहे उहा ॿुधाई पई वञे, छाकाणि त अञा ताईं पोस्टमार्टम वारा जेको आहे रिपोर्ट आहे उहा अचणी आहे, उनखां पोइ सभई मामला जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा। पुलिस जो चवणु आहे त जेको आहे वाक़े वारी हंधि तां जेको आहे 3 बोर जो पिस्तौल ऐं उनखां अलावा 4 जेके गोलियुनि जा ख़ाली खोखा आहिनि पोल जे उहे मिलिया आहिनि। तंहिंजे करे जेको घर जा दरवाज़ा जेके आहिनि उहे बंदि आहिनि। पुलिस पहुची दरवाज़ा टोड़े अंदरि आई आहे ऐं पोइ ॿिन्ही खे जेको आहे मुअल हालत में जेको आहे हथु कयो ॿिन्ही जा जेके लाशनि तो हाणे हिते ई इहो नथो सघिजे त ही जेको गुज़ारत इहा आहे त ही वाक़ियो ख़ुदकुशी आहे या क़त्ल आहे। इन लाइ पुलिस जी जांच जेका आहे उहा जारी आहे। मुख़्तलिफ़ टीमूं जेके आहिनि उहे पहुचियूं आहिनि, फॉरेंसिक जी टीमूं जेके आहिनि उहे बि पहुचियूं, उनखां अलावा इलाइक़ा पुलिस आहे, SSP इन्वेस्टिगेशन ॿिया सभु पहुता ऐं जेके चौकीदार आहिनि या जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जा बयान बि जेको आहे इब्तिदाई तौर ते कलम बंदि कया विया आहिनि। इन हवाले सां ॿुधायो पियो वञे त अॼु सुबुह जेको आहे 11 वॻे धारे जेको आहे या 12 वॻे धारे वाक़ियो पेश आयो। उनखां पोइ जेको आहे चौकीदारनि पुलिस खे इतलाह कयो या उनजे ॿिनि घर वासियुनि खे इतलाह कयो, छाकाणि त हिन घर में मीर हज़ार ख़ान बिजाराणी ऐं संदसि घरवारी दरअसल हुया, बाक़ी घर जो ॿियो को बि भाती उन्हनि सां गॾु हिन घर में न हूंदो हुयो। ॿार जेको आहे 2 गनमैन उहे हूंदा हुआ, हिकु जेको आहे ॿुधायो पियो वञे त बावर्ची ऐं हिकु जेको आहे घरेलू मुलाज़िम जेका आहे उहा हिते उन्हनि सां हूंदा हुया। जेको बेडरूम आहे उन ताईं जेको आहे कंहिंखे बि सवाइ बोर्जी या घरेलू मुलाज़िम जे कंहिंखे बि एक्सेस न हुई, तंहिंजे करे वाक़े जी जेका आहे उहा देरि सां ॼाण मिली ऐं उनखां पोइ ही समूरा मामला थिया। ॿिए तरफ़ जीअं ई वाक़े जो इतलाह मिलियो त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सुहेल शबीर, इहो ॿुधायो त हिकिड़ो ॾींहुं अॻु में काबीना जो इजलास थियो आहे, मंज़ूर हसान साहब ऐं ॿियनि जेके मेंबर्स आहिनि पीपल्स पार्टी जा, उन्हनि ॻाल्हि ॿोल कंदे चयो त मीर हज़ार ख़ान बिजाराणी हमेशह जीअं हशाश बशाश ऐं पंहिंजे रूटीन मूजिब हुया। तव्हां पिणु कवर कंदा रहिया, तव्हां का गैर मामूली ॻाल्हि ॾिठी या का अहिड़ी ॻाल्हि ख़बर पई सघी? ॾिसो, बिल्कुलु जीअं मंज़ूर हसान ॿुधायो त हिकिड़ी अॻु जेको काबीना जो इजलास हो उनमें मीर हज़ार ख़ान बिजाराणी आयो ऐं ॾाढो ठीकु ठाक हो ऐं ख़ुशि मिज़ाज बि लॻो पए ऐं उनखां अलावा जो चवणो हो त मीर हज़ार ख़ान बिजाराणी जी शख़्सियत जेका एॾी आलापाई जी शख़्सियत हुजे, काफ़ी तो उनजी एॾी सारी जिदोजहद हुजे, स्ट्रगल हुजे, हू केतिरा ई भेरा सूबाई वज़ीर रही चुको हुजे, केतिरा ई भेरा MP रही चुको हुजे, अहिड़ो माण्हू ख़ुदकुशी कीअं थो करे सघे, वॾो सवाल आहे। पुलिस लाइ पिणु ही वाक़ियो इहो सम्झो त चैलेंज आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन वाक़े ताईं असुल जेके कारण वाक़े जा ते पहुची सघे थी या न। बाक़ी हिन वक़्तु जेको आहे पोस्टमार्टम थी आहे, राति देरि ॿुधाए थो वञे त जहाज़ वसीले जेके मर आहिनि उहे कश्मीर जेको आहे मुंतक़िल कया वेंदा। जी, वॾी महिरबानी शबीर लाशारी असांखे अपडेट करे रहियो। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु है मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। अॻूणो सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी उन पंहिंजी ज़ाल फरिया रज़ाक समेत पंहिंजे घर मां मुअल हालत में हथ आयो आहे
हिन वक़्त ताईं इहा क़तल जी गुजारत सुलझी न सघी आहे त इहो क़तल आहे या ख़ुदकुशी आहे या को ॿियो मामिलो थी सघे थो। वाज़े कंदा हलूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसवा भुट्टो ज़रदारी पारां न सिर्फ़ इन ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे बल्कि इहो पिणु चयो वियो आहे त पुलिस पारां भरपूर नमूने सां जांच कई वञे ऐं कातिलनि खे हर सूरत में सज़ा ॾिनी वञे। हिन वक़्तु असांखे फोन लाइन ते जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। उन खां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अब्दुल्ला, इहो ॿुधायो त तव्हां ऑन द स्पॉट हॉस्पिटल बीठा आहियो, छा डेड बॉडीज़ जो पोस्टमार्टम थी चुको आहे? डॉक्टरनि जो छा चवणु आहे? जी सबीन, हिन वक़्तु जेको आहे सो जना हॉस्पिटल ते मौजूदु आहियूं जिथे डेड बॉडी आंदी वियूं आहिनि, पर अञा ताईं लाशनि जो जेको आहे पोस्टमार्टम जारी आहे। हिन वक़्तु ताईं लाशनि जे पोस्टमार्टम क्लियर न थी सघियो आहे, पर जेको अॻु में एमएलओ ऐं जेको आहे ॿियनि सां थोरी ॻाल्हि ॿोल थी त हुननि जो चवणु हुयो त जेके डेड बॉडियूं आहिनि, जेके लाश आहिनि, उन लाशनि में जेके मथे वारी साइड में गोलियूं लॻल जा निशान आहिनि, हुन में जेको आहे सो उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेके बंगले ते हिननि जे बेडरूम ते जेके पिस्टल मिलियो हुयो, उन पिस्टल जे जेको 3 बोर पिस्टल आहे, उनजी गोली बि हिननि खे जेको आहे सो गोली जो खोल बि मिलियो हुयो। उन सां गॾोगॾु हीउ जेको हाणे जेको आहे चेकअप पोस्टमार्टम लाशनि जो हली रहियो आहे, पर अञा ताईं क्लियर न थी सघियो आहे त जेको आहे सो हीउ क़तल हुयो या ख़ुदकुशी हो। पर माण्हू जेके अफ़वाहूं आहिनि ऐं जेको आहे सो जे जांच नमूने उन्हनि खे ॾिठो वञे त जेको डिफेंस वारो इलाइक़ो आहे उहो तमामु हिकिड़ो क्लियर आहे, जेको आहे पुर सिक्योरिटी वारो इलाइक़ो आहे। जेको आहे सो न सिर्फ़ु जेको आहे डिफेंस सिक्योरिटी, पर हीउ सूबाई वज़ीर हुयो, हिन सां गॾु पुलिस मोबाइल हमेशह बि हूंदी हुई ऐं जेको आहे इहे बंगले ॿाहिरां पुलिस एहलकार समेत पुलिस मोबाइल सां गॾोगॾु ऐं हिन जा पर्सनल पंहिंजा जेको आहे सो केतिरा ई जेको आहे गार्ड हूंदा आहिनि जेके हिन सां हमेशह गॾु हूंदा आहिनि, गाॾी हुजे या पोइ जेको आहे बंगले वारी जाइ हुजे। पर उते इहे पूरी तरह नमूने ही मौत जेको आहे उहो गुज़ारिश बणियल आहे, पर अञा ताईं तस्दीक न थी सघी आहे। अफ़वाहनि मूजिबि त हिन जेको आहे सो मीर हज़ार खान पहिरियां पंहिंजी घरवारी खे गोली हणी क़तल कयो आहे, उन खां पोइ जेको आहे पाण ख़ुदकुशी करे छॾी आहे। पर इन अफ़वाहनि में केतिरी सचाई आहे हिन वक़्तु को बि अञा ताईं जेको आहे सो इहा सचाई जेको आहे क्लियर न थी सघी आहे। जंहिं मां तव्हांखे ॿुधायो वञा त वॾे वज़ीर समेत आला सरानी स्पीकर समेत जेके बि उते पीपी पार्लियामेंट आहिनि जेको आहे सो अॻुवान आयल हुआ, उन्हनि मीडिया सां ॻाल्हाए इहो ई चयो त असां सम्झो त को हीअ ख़ुदकुशी आहे, पर हीअ हेॾो दिलेर आहे जेको आहे सो बहादुर शख़्स हुयो उहो ख़ुदकुशी नथो करे सघे। हुन सां अलावा उन्हनि इहो बयानु पिणु ॾिनो आहे त असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीअ हिन इलाइक़े में कीअं क़तल थी सघे थो, छो जे करे न सिर्फ़ु जेको आहे पंहिंजा सिक्योरिटी एहलकार ऐं जेको आहे सो पर्सनल सिक्योरिटी, पर हिननि सां पुलिस मोबाइल बि गॾु हूंदी हुई ऐं हमेशह हुनजे बंगले ते जेको आहे फुल सिक्योरिटी हूंदी। ऐं जेके लाश मिलिया उहे लाश बि हिन जे बेडरूम तां मिलिया आहिनि। इन्हनि में हिकिड़ो वॾी गुज़ारिश इहा बि थी वई आहे त बेडरूम में जेकॾहिं को क़तल थियल हुजे या को टारगेट थियल हुजे त उनजे पाड़े वारा माण्हुनि खे ख़बर पए या जेको गार्डन में उल्लंघन थी वञे, पर अहिड़ो को बि सिस्टम न थियो हुयो जेको आहे कंहिंखे ख़बर न पई हुई त जेको आहे हिन घर में छा थियो आहे। पर इहे राति सां जेको आहे मामिलो थी वियो आहे, जेकी ख़बर 1 पाए सुबुह जो वारसनि पारां ॾिनी वई आहे, उहो बि तक़रीबन 12:30 बजे ॾिनी वई आहे, जंहिंखां पोइ माण्हू जेको आहे पुलिस ऐं जेको आहे जांच टीम उते पहुची करे जांच कई आहे। मां तव्हांखे इहो बि वाज़े कंदो आहियां हिन वक़्तु जेके असां जिना हॉस्पिटल ते मौजूदु आहियूं अस्पताल जे ॿाहिरां जिथे शोबे हादसा यानी कि इमरजेंसी वारे हुन में जेको आहे पोस्टमार्टम लाइ जेको आहे लाश वियल आहिनि ऐं हिते ॿाहिरि एसएसपी जेको आहे एसएसपी डीआईजी ॿियनि जेको आहे अब्दुल्ला इहो ॿुधायो त मीर हज़ार खान बिजाराणी जे फैमिली मेंबर्स मां केरु मौजूदु आहे? घर भातियुनि मां हिते हॉस्पिटल में को आहे? जी बिल्कुलु, मुंहिंजा भाटिया बि मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु कुझु जेको आहे सो औरतूं आहिनि जेके रोई रहियूं आहिनि मुसलसिल, उहे कंहिंसां मीडिया सां ॻाल्हि ॿोल थियूं कनि पिया ऐं जेको आहे सो कुझु जेका ॿार आहिनि ऐं जेको आहे मुंहिंजो सोच चवनि था जेको आहे सो हिकिड़ो वेगो सोच आहे उहो मौजूदु आहे, पर उहे बि हिन वक़्तु जेको आहे सो परेशान आहिनि त असांखे का ख़बर न आहे त हीअ क़तल आहे या ख़ुदकुशी आहे। पर जेको आहे असां कोशिशि कई आहे, मीडिया जेको आहे ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे कंहिं बि जांच ऑफिसर सां, पर जांच ऑफिसर बि हिन वक़्तु को बि जवाबु न ॾिनो आहे। हुननि जो इहो चवणु आहे त जेसिताईं मुकमल तौर ते जेको आहे पोस्टमार्टम न थींदी तेसिताईं असां जेको आहे का बि तव्हांखे को इतला नथा ॾेई सघूं। तंहिं करे जेको आहे पोस्टमार्टम जो इंतज़ारु करे रहिया आहियूं। हिन वक़्तु पूरी नफ़री जेके सदर ऐं जेको आहे इलाइक़े जी जेकी पुलिस सां गॾोगॾु ऐं पीपी जा अॻुवान ऐं जेको आहे अलीगढ़ ॿार ऐं जेको आहे ॿिया हिन वक़्तु अस्पताल ॿार बीठल आहिनि त जीअं पोस्टमार्टम खां पोइ जेकी रिपोर्ट अचे उहा ख़बर पई सघे त उहा रिपोर्ट छा आहे जेको आहे हुनमें ख़ुदकुशी ॼाणण लाइ या जेको आहे क़तल ॼाणण लाइ। पर मां तव्हांखे इहो वाज़े कंदो हलां त हीअ जेको आहे जेकॾहिं क़तल थियल हुजे ऐं जेको आहे मतिलबु त इहे अफ़वाहूं जेकी बि आहिनि त उहे कुझु उन्हनि में जेको आहे 70 या 80 इहो चयो वियो आहे त ख़ुदकुशी ही साबित थी सघे थो, छो जे करे जेको गोली जो जेको खोल उहो भरिसां ई पियल आहे ऐं पिस्टल बि भरिसां पियल आहे
ऐं जेको आहे ॿाहिरां ऐं परते गोली लॻल हुजे ऐं जेकॾहिं टारगेट थियल हुजे या क़दम थियल हुजे त हुनजी पिस्टल बि हुते मौजूदु न हुजे ऐं जेको आहे गोली जो खोल बि हुते मौजूदु न हुजे ऐं खोल गोली तमामु जेको आहे गनपटी थी यानी के लोमनी वारी गहराई ते जेको आहे हुनजे भरिसां रखे गोली जो जेको आहे शूट कयो वियो आहे ऐं वधीक हिन हवाले सां तव्हांखे जेको आहे क्लियर रिपोर्ट जॾहिं असां उन टाइम ॾेई सघूं था उन टाइम वाज़े करे सघूं था जॾहिं हीउ जेको आहे पोस्टमार्टम जी रिपोर्ट मेहरबानी अब्दुल्ला सोलंगी अस्पताल में मौजूद असांजो नुमाइंदो असांखे अपडेट करे रहियो हो ॿिन्ही डेड बॉडीज़ जो पोस्टमार्टम अञा हली रहियो आहे जॾहिं पोस्टमार्टम जी शुरूआती रिपोर्ट ईंदी तॾहिं कुझु चई सघिजे थो त इहो वाक़ियो कीअं पेश आयो इहे पिण ज़रियनि वटां ॻाल्हियूं रिपोर्ट थी रहियूं आहिनि त थी सघे थो इहो वाक़ियो क़तल हुजे थी सघे थो इहो ख़ुदकुशी हुजे पर जेसिताईं शुरूआती नतीजा या जांच मुकमल नथी थिए तेसिताईं कुझु नथो चई सघिजे नाज़रीन हिन वक़्तु असां जो ख़ासि नुमाइंदे असांखे करमपुर मां जॉइन कयो आहे हुन खां पुछंदासीं त करमपुर में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे राहिब ॿ असां सां ॻाल्हि ॿोल कंदो राहिब छा सूरत हाल ॾिसो था तव्हां हिते मौजूदु आहियो मीर हज़ार ख़ान बिजाराणी ऐं हुनजी जेका घरवारी आहे फरीहा रज़ाक उनजी जेके डेड बॉडीज़ जो हिन वक़्तु पोस्टमार्टम थी रहियो आहे इंतहाई अफ़सोसनाक ख़बर या जेका फैलिजी वई आहे पूरी सिंध में हिते इलाइक़े में छा सूरत हाल आहे माण्हुनि जी कहिड़ी कैफ़ियत आहे हिन वक़्तु मां करमपुर बिजाराणी मौजूदु आहे ऐं सच पुछो त मूंखां बि आवाज़ साफ़ जेको आहे उहो कोन पियो ॾिए असुल में जेका सूरत हाल आहे तॾहिं बि तक़रीबन जेके जो हुनजो भाउ सरदार महबूब अली ख़ान बिजाराणी जेको कश्मोर ज़िले जो चेयरमैन आहे उहो मौजूदु आहे उहो ताज़ियतूं वसूल करे पियो हिन इलाइक़े जा जेके बि माण्हू आहिनि उहे अचनि पिया ऐं जीअं त करमपुर बिजाराणी जेको आहे 3 ज़िलनि जी बॉर्डर ते वाक़िअ आहे यानी कश्मोर जेकबाबाद ऐं शिकारपुर तंहिं करे 3 इलाइक़ा ख़ासि तौर ते उतरियल इलाइक़नि जे अंदरि बिजाराणी ख़ानदान जो तमामु घणो जेको असरु रहियो आहे उन हवाले सां माण्हू बेइंतिहा जेको आहे मीर हज़ार ख़ान बिजाराणी जी शख़्सियत सां जेको आहे सो बेइंतिहा प्यारु कंदा हुआ ऐं हिते हिन क़बाइली इलाइक़नि में जेके शइ सम्झी वेंदी त बदअमनी खे पुंजो ॾियण वारी शख़्सियत जेको आहे सो उहा ई आहे तंहिंजे करे जेको असांजो छप्पर ऐं छांव हुई ऐं हिन राकास जेको जिते बदअमनी जो हुयो जिते दारेलनि जो हुयो उन्हनि खे पुंजो ॾियण में हुनजो मर्कज़ी किरदारु हो ऐं क़बाइली जहिड़ा ख़तमु कराइण जे हवाले सां उनजो मर्कज़ी किरदारु हुयो ऐं उहो जॾहिं मर्कज़ी किरदारु हिते आम माण्हू हाणे पंहिंजे आॾो कोन था ॾिसनि पिया तंहिंजे करे आम माण्हू इंतिहाई ॾुखारो आहे उनजे ख़ानदान जा उनजा जेके आहिनि सो रिश्तेदार मिट माइट उहे त ॾुखारा आहिनि ई आहिनि पर जेको आम माण्हू आहे उहो बेइंतिहा उन्हनि जेतिरो या उन्हनि खां बि वधीक ॾुखारो नज़र थो अचे पियो राइब उन्हनि जे तॾहिं ते जेके फैमिली मेंबर्स उनजे ख़ानदान जा भाती मौजूदु आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे छा सबबु थी सघे थो इन तरह जे अफ़सोसनाक वाक़िए जे पेश अचण जो जॾहिं त इहे पिण ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त जॾहिं हिकु ॾींहुं अॻु में काबीना जो इजलास थियो त मीर हज़ार ख़ान बिजाराणी जॾहिं उन में शिरकत कई त इंतिहाई हशाश बशाश ऐं मामूल जीअं हो का परेशानी अहिड़ी के टेंस वारी सूरत हाल न रही त ख़ानदान जे वेझनि ज़रियनि जो छा चवणु आहे किथां का ॻाल्हि तव्हांखे ख़बर पई सघी आहे कंहिं ज़रियनि वटां त छा मामिलो थी सघे थो वेठनि ज़रियनि जो इहो ई चवणो आहे हिन वक़्त ताईं जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे उनजो चवणो आहे त का ख़बर कोन थी पवे अहिड़ी आख़िरकार माना कंडीशन कीअं पैदा थी छो पैदा थी हिनजे पुठियां कहिड़ा मोहरकात आहिनि हू बि इहा ॻाल्हि करे रहिया आहिनि जेसीं ताईं का जांच मुकमिल तौर ते अमल में नथी अचे उन वक़्त ताईं का बि अहिड़ी शइ जेको आहे सो असां नथा चई सघूं त आख़िरकार हिन वाक़िए जे पुठियां जेको आहे सो लॉजिक छा आहे कुझु ॾींहं पहिरीं मुंहिंजी बि थी हुई ॻाल्हि ॿोल मीर हज़ार ख़ान बिजाराणी साहिबनि सां त हू माना ख़ासि तौर ते करमपुर जे हवाले सां ई त उन में काफ़ी शयूं हुयूं उन्हनि में हू ॾाढा पुरउमीद लॻा पिया हुआ ज़बरदस्त तरीक़े सां माना पुरअमन माहौल हले थो फर्स्ट क्लास थिए थो पियो वॾी ॻाल्हि इहा मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्त ताईं जीअं त हीअ जांच अञा ताईं कुझु न थी आहे अञा पोस्टमार्टम जो मरहलो हले थो उन खां पोइ हक़ीक़तूं ईंदियूं ऐं ॿियो वॾी ॻाल्हि इहा त ख़ानदान जा जेके बि फ़र्द आहिनि हुनजा 2 पुट हिते हिन वक़्तु मौजूदु न आहिनि शहर में हुनजो भाटियो ई मौजूदु आहे उनखे बि माना जेको आहे सो का बि ख़बर न पई सघी आहे उन्हनि सां बि जेको आहे सो राब्तो न थी सघियो आहे पर इहा ॻाल्हि एतिरी ज़रूरु आहे त हीउ जेको कुझु थियो आहे हिन जे पुठियां जेका लॉजिक हूंदी उहा त जांच खां पोइ ई थींदी पर इहा ॻाल्हि मां तव्हांखे चवंदो हलां त हफ़्ते में 2 ॾिहाड़ा पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जा पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जा मसइला ॿुधण जे लाइ जेको आहे सो हिते मौजूदु हूंदो तंहिंजे करे हिते जन जा मसइला हूंदा मुंझारा हूंदा कुझु बि हूंदो उनखे जेको आहे सो माना पंहिंजो मसीहा सम्झी करे शेयर कंदा हुआ वॾी ॻाल्हि इहा त हिते अक़लियती बिरादरी हिंदू जेके रहनि था उन्हनि जो जेको शेल्टर हो हू मीर हज़ार ख़ान बिजाराणी साहिब हुयो हाणे हिते तव्हांखे मां ॿुधाई चवां त करमपुर में जेका अक्सरियत रहे थी हिंदुनि जी हिंदू बि बाक़ाइदगी सां हुते
सॼो विछायो वेठा आहिनि मतिलबु हिते पूरो इलाइक़ो टिनी ज़िलनि जो जेको आहे सो हिन वक़्तु गॾु थी वियो आहे। राय इहो ॿुधायो त उन जा ॿार मीर हज़ार ख़ान बिजाराणी जा केतिरा ॿार केतिरियूं नियाणियूं उन्हनि खे पुटनि जो औलाद केतिरो उन जा पुट हिन वक़्तु किथे आहिनि छा उन्हनि पारां का ॻाल्हि ॿोल कई वई आहे? जी सभिनि हुननि जा 2 फर्ज़ंद आहिनि महबूब अली ख़ान मंसूर अली ख़ान बिजाराणी जेको आहे सो ॿाहिरियां बि तालीम हासिल करे आयो आहे। ॿियो हुननि जो वॾो फर्ज़ंद आहे मीर शबीर अली ख़ान बिजाराणी जेको हिन वक़्तु MNA आहे ऐं MNA तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर हूंदी त 2013 जूं जेके चूंडूं थियूं हुयूं त मीर हज़ार ख़ान बिजाराणी पंहिंजी सीट ते जेको आहे पंहिंजे फर्ज़ंद वॾे फर्ज़ंद मीर शबीर अली ख़ान खे NA 209 ते चूंडायो हो ऐं पाण जेका पंहिंजे भाउ जी सीट हुयसि पुराणी सरदार शेरवन ख़ान बिजाराणी जी PS 16 ते जेको आहे सो सिंध असेंबली जो मेंबर थियो त उहो जेको आहे सो मीर शबीर अली ख़ान उन जे लाइ बि जेके ख़बरूं पवनि थियूं पियूं त हू बि इस्लामाबाद आहे ऐं मीर मंसूर अली ख़ान हू बि जेको आहे सो इस्लामाबाद आहे जॾहिं त मीर हज़ार ख़ान बिजाराणी जन खे जेको आहे सो 3 नियाणियूं आहिनि ऐं 3 नियाणियूं वॾी ॻाल्हि आहे त दस्तूर आहे उत्तर जे अंदरि ख़ासि तौर नियाणियुनि खे पढ़ायो न वेंदो आहे पर उन समूर आहे उहे क़बाइली दस्तूर उहे रीतूं रस्मूं टोड़े पंहिंजे नियाणियुनि खे आला तालीम ॾियारी ऐं हिन वक़्तु 2 नियाणियूं जेके आहिनि सो डॉक्टर आहिनि ऐं हिकिड़ी नियाणी जेका सो तालीम जे शोबे सां वाबस्ता आहे ऐं प्रोफेसर आहे। राय बि इहो ॿुधायो त डेड बॉडीज़ जे हवाले सां छा चयो पियो वञे त उहे केसि ताईं पहुचंदियूं उन्हनि जी जेका उन्हनि खे किथे दफ़नायो वेंदो इन हवाले सां के तयारियूं हलनि पियूं? उन हवाले सां अबाड़ो कब्रिस्तान आहे करमपुर बिजाराणी जो जिथे सरदार करम ख़ान बिजाराणी खां वेंदे संदन ॾाॾो सरदार शेर मोहम्मद ख़ान जिन जी बि जेका आख़िरी आरामगाह आहे उहा उते ई आहे करमपुर जे कब्रिस्तान में ऐं हिन वक़्त ताईं जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो सुपुर्द ख़ास करण जे हवाले सां मिटी मां हवाले करण जे हवाले सां उते ई जेको आहे सो रिसाबंदी थी रही आहे। ईदगाह उनखे चयो वेंदो आहे कब्रिस्तान खे नालो ॾिनो वेंदो आहे ऐं उहो ॾाढो इलाही जेको आहे सो पुराणो कब्रिस्तान आहे उतां जे हवाले सां जेको अर्श आहे पर हिन वक़्तु तक़रीबन जेका माना हिते करमपुर जे अंदरि जेके शयूं मां ॾिसां थो त सिर्फ़ु रोज राड़ो ऐं तॾा विछायल आहिनि मातिनी कैफ़ियत आहे शहर ते ख़बर ॿुधण खां पोइ ही त मुकमिल बंदि थी वियो पर ज़िले जा केतिरा ई शहर मां तव्हांखे ॿुधाया कश्मीर जे अंदरि जेको आहे ख़ुदि कंदकोट घोसपुर ऐं तुल जे अंदरि ॾिसूं था त बाऊ कोसो ख़ुदि ठुल चिकबाबाद शिकारपुर जा केतिरा ई इलाइक़ा बंदि थी विया मतिलबु त हिते उत्तर जे 3 ज़िलनि जे अंदरि हिन वक़्तु सोग वारी कैफ़ियत आहे। कश्मीर कंदकोट गौसपुर जेकाबाद मुख़्तलिफ़ इलाइक़ा सोग में बंदि थी विया आहिनि मातमी हिकिड़ी कैफ़ियत आहे। राहे बपड़ असांखे अपडेट करे रहियो नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं हाणे ॻाल्हि कंदासीं मुख़्तलिफ़ शहरनि जे हवाले सां जिते इहा ख़बर पहुचंदे हिकिड़ी कैफ़ियत सोग वारी कैफ़ियत तारी थी वई आहे माण्हुनि पारां तॾां विछाया विया आहिनि ऐं पाण मुरादो सॼो शहर ऐं कारोबार बंदि कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंदकोट मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बका मोहम्मद बंगवार खां। बका इहो ॿुधायो त अॻूणे सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी हुनजी घरवारी जा कराची वारे घर डिफेंस वारे इलाइक़े में उन्हनि जूं डेड बॉडीज़ मिलियूं आहिनि हिन वक़्तु कंदकोट कश्मीर या वेझड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छा सूरत हाल आहे माण्हुनि जो रिएक्शन छा आहे? सभिनि जीअं मीर हज़ार ख़ान बिजाराणी जे क़त्ल जो इतलाह कंदकोट ऐं भरपासे वारे इलाइक़नि में ख़बर पइजी वियो त जीअं झंग खे बाहि लॻी वञे अहिड़े ई तरीक़े सां सॼे शहरनि इलाइक़नि में इहो ख़बर पइजी वियो। फौरी तौर ते कंदकोट तंगवानी गौसपुर करमपुर समेत भरपासे वारा इलाइक़ा जेके बि हुआ माण्हुनि पंहिंजे सिर पाण जेका त शहरनि खे जेका त एहतजाजनि जेका त ग़म में जेका त सोग में शहरनि बंदि थी विया। जीअं ई असांखे ख़बर पियो त असां फौरन करमपुर तरफ़ मुंहुं थियण जी कोशिशि कई कंदकोट शहर त फौरन बंदि थी वियो त जॾहिं त कंदकोट खां वठी करमपुर अधु कलाक जो जेको पंधु आहे उहो असां जेका त 2.5 कलाकनि में मां कंदकोट खां करमपुर पहुतुसि। रस्ते में 11 जाइनि ते जेका आहिनि त रोड ब्लॉक टायरनि खे बाहियूं माण्हू एहतजाज करे रहिया हुआ हज़ारों कतार पिण माण्हू रोई रहिया हुआ जेके बि मीर हज़ार ख़ान बिजारनि जा चाहींदड़ हुआ ऐं हुननि जा वोटर हुआ उन्हनि खे वॾो सोग जो माहौल हुयो ऐं शहर जेके बि हुआ सॼा सोग में पिण ख़ुदि ब ख़ुदि माण्हुनि जेके आहिनि उहे बंदि करे छॾिया। जॾहिं मुख़्तलिफ़ रुकावटूं तोड़ींदे असां साहसिन खे बि जेके आहिनि त मुख़्तलिफ़ जाइनि ते रुकावटूं कयूं ऐं माण्हुनि रोड ब्लॉक करे उते एहतजाज करे विया असां खां असांजो महबूब लीडर जेको आहे उहो जुदा कयो वियो आहे ऐं क़तिलनि खे पिट ऐं पाराता पिण ॾेई रहिया हुआ।
जॾहिं मुख़्तलिफ़ रुकावटूं तोड़ींदे मां करमपुर पहुतुसि त करमपुर में हज़ारनि जे तादाद में माण्हू करमपुर शहर में अची गॾिजी विया ऐं हज़ारनि जे तादाद में ॿाहिरां पिणु गाॾियूं बीहजी वियूं ऐं असांखे पंहिंजी गाॾी खे पार करण जे लाइ बि जॻह न पियो मिले। ऐं हिते पहुची करे माण्हुनि हितां जे हिंदू बिरादरी हुजे चाहे मुस्लिम बिरादरी हुजे सभई जेके त ग़म ॾुख में नढाल हुया ऐं पोइ हुननि जो इहो चवणु हुयो त मीर हज़ार ख़ान बिजारानी जेको आहे त असां ख़ासि करे हिंदू बिरादरी त हज़ारों कथा रोई रहियो चई रहिया त असांजो जेको आहे मीर हज़ार ख़ान बिजारानी छपर ऐं छांव पिणु हुयो ऐं असां को पंहिंजो छपर ऐं छांव पिणु थी वियो आहे ऐं हुनजे क़ौम ऐं हुनजे बिरादरी जा माण्हू इंतिहाई निढाल ऐं ग़म में आहिनि। हिन वक़्तु मां करमपुर मीर हज़ार ख़ान बिजारानी जे बंगले में पिणु मौजूदु आहियां जॾहिं त हुनजा वेझा अज़ीज़ ऐं हुनजो भाइटियो सरदार महबूब अली ख़ान बिजारानी पिणु मौजूदु आहे ऐं हिते हिन वक़्त में हज़ारनि जे तादाद में माण्हू उते मौजूदु आहिनि ऐं इन इंतज़ार में आहिनि त कॾहिं मीर हज़ार ख़ान बिजारानी जो डेथ बॉडी थो अचे ऐं माण्हू हिन वक़्तु बि जेका कातिलनि खे पिट पारां था ॾेई नारेबाज़ी पिणु करे रहिया आहिनि ऐं रोई रहिया आहिनि। बका माण्हू अफ़सोस सोग वारी सूरत हाल में आहिनि रोई रहिया आहिनि ज़ारो क़तार। छा तव्हांजी फैमिली मेंबर सां कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो छा चवणु आहे किथां को क्ल्यू मिलियो आहे त छा सबबु थी सघे थो इन तरह जो तमामु वॾो अफ़सोसनाक वाक़ियो ओचिते पेश आयो आहे का अहिड़ी ॻाल्हि? उन्हनि जे फैमिली मेंबरनि जो इहो चवणु आहे त असां त हैरान ऐं परेशान आहियूं त मीर हज़ार ख़ान बिजारानी जेको सूबाई वज़ीर पिणु रहियो हुनजो चवणु आहे त मीर हज़ार ख़ान बिजारानी हिकु महबूब अॻवान हुयो ऐं 24 कलाक हर ग़रीब सां बि खिली करे मिलंदो हुयो। असांजो कंहिं को शक शुबो अञा ताईं न आहे। असां जेका हिन वक़्तु पिणु हिते करमपुर में मौजूदु आहियूं ऐं उतां असां अञा कंफर्मेशन न वरिती आहे जॾहिं त हुननि जो डेथ बॉडी खे खणाए करे पोस्टमार्टम लाइ नियो वियो आहे ऐं जंहिं इलाइक़े में वाक़ियो थियो आहे जो चवणु आहे त उते हिन इलाइक़े खे पहिरां पुलिस वारनि जेका आहे त घेरे में आणे छॾियो आहे। वधीक जांच पिणु हली रही आहे। असां कंहिं बि माण्हू ते फ़िलहाल का इल्ज़ाम पिणु नथा ॾेई सघूं त मीर हज़ार ख़ान बिजारानी जे क़त्ल में केरु पिणु मुलविस थी सघे थो। महिरबानी बका मोहम्मद बंगवार असांखे अपडेट करे रहियो हो मीर हज़ार ख़ान बिजारानी जे अफ़सोसनाक क़त्ल या ख़ुदकुशी। बहरहाल इहो त जांच खां पोइ ख़बर पइजी सघंदी त इन जा सबब कहिड़ा आहिनि या छाजे करे इन तरह जो वाक़ियो पेश आयो। इहा ख़बर ॿुधंदे ई जिते सॼी सिंध सोगवार आहे त उते कशमोर कंदकोट जेकोबाद गौसपुर या मुख़्तलिफ़ इलाइक़ा बंदि थी विया आहिनि। माण्हुनि पारां ज़ारो क़तार रोईंदे कातिलनि खे पिटूं पारां था ॾिना पिया वञनि, रोड ब्लॉक थी विया आहिनि, टायर साड़िया पिया वञनि जॾहिं त माण्हुनि जो चवणु आहे त हुननि कातिलनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाइणु घुरिजे जिन इन तरह जो वाक़ियो कयो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणो सूबाई वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजारानी पंहिंजी घरवारीअ समेत कराची वारे घर डिफेंस वारे इलाइक़े मां उन्हनि जूं डेड बॉडीज़ हथ आयूं आहिनि। हिन वक़्तु पोस्टमार्टम बि हली रहियो आहे। यकीनन मुख़्तलिफ़ जीअं ख़बरूं ईंदियूं रहंदियूं त तव्हां ताईं अपडेट्स पहुचंदा रहंदा। पीपल्स पार्टी जी सॼी क़यादत पंहिंजूं 3 ॾींहंनि जूं सरगर्मियूं मुअतल करे छॾियूं आहिनि ऐं 3 ॾींहंनि जे सोग जो पिणु ऐलान कयो आहे। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिणु ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं के नए इशू सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला वाही।